कुरान फरमायो ईमान वारो जेकर तव्हांखे कामयाबी खपे पहिरियां इन्हनि अमलनि ते अमल कयो, अमल करण खां बाद में तव्हां जेको आहे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ माफ़ी घुरो। बाक़ी हाणे दुनिया जे अंदरि लबाड़ त तमामु घणी थी वई आहे, लबाड़ सां त माण्हू पहुची नथो सघे, हता कि हक़ वारा जेके आहिनि पोइ हिते धिकजी था वञनि ऐं जेके बातिल वारा आहिनि उहे अॻिते अची था वञनि। तव्हां ॾिसो हे जेको अॼु 22 रबीउल अव्वल ते नमाज़ जे अंदरि हिकिड़ो माण्हू बि वधीक कोन आयो नमाज़ पढ़ण जे लाइ। कंहिंखे गैरत आई हुजे त मुंहिंजे सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुर्रत आइनी फी सलाह, ईमान वारो जेकर मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत अथव मोहम्मद मुस्तफ़ा जो अखियूं थधी थींदियूं नमाज़ सां। त को हिकिड़ो जेको आहे जाली आशिक रसूल आयो नमाज़ ते, सभु बेईमान पहिरें नंबर जा, पर जेके हुनखे चओ त भेण तव्हांखे त हया ई कोन्हे, तव्हां जेको आहे वतो था बिदतुनि जे पोयां, वतो था इन्हनि पंहिंजे अमलनि जे पोयां, तव्हां फराइज़ ऐं ईमान वारनि इन्हनि अमलनि जे पोयां त तव्हांखे ॻणती कोन्हे। त पोइ बजाए दलील ॾियण जे, बजाए जेको हुनखे साबित करण जे चवंदा त कयोसि त छा थी पियो, तव्हांखे बाहि छो थी लॻे, हे पिलाणो हीअं थी पियो, हिननि मिठाइयूं विरायूं, हिननि हीअं कयूं, कयो त छा थी पियो, देसी अथई सवा इब्लीस अथई जहान में सभु ख़ुशियां मनातियूं। हालांकि इन्हनि ज़ालिमनि जी ख़बर ई न आहे त सहाबा किराम जेको आहे कॾहिं बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे ॾींहं ते कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो बम कहिड़ो कई कोन जी। माना पोइ इन्हनि जे नज़रिये मुताबिक़ त ख़ुदा न ख़ास्ता नऊज़ बिल्लाह, उहो त इन्हनि ज़ालिमनि जे नज़रिये मुताबिक़ त सहाबा बि ॼण इब्लीस सां मिलाए छॾे। त लबाड़ी इंसान अहिड़ा आहिनि त ॿिया त पंहिंजी जाइ ते, पर हुक्मराननि जो बि मौक़ारो थियो जो उहे फराइज़ खे छॾे करे बिदतुनि जे पिया लॻी पिया, हुक्मरान बि फराइज़ खे छॾे करे बिदतुनि जे पिया लॻी पिया। हे मुआशरे जे अंदरि इंसानियत जा हक़ ख़तम थी विया, ऐं गुरबत जेका वञी पंहिंजी इंतिहा खे पहुती, ग़रीब खे निंड कोन थी अचे महांगाई जे करे, हिननि ज़ालिमनि खे पंहिंजी अयाशी खां परवाही कोन्हे, फिक्र ई कोन्हे। अहिड़े नमूने सां अवां ॾिसो त मुआशरे जे अंदरि केतिरो बि बिदतुनि जो शिरक जो पीछो कजे, रहंदो वञे थो शैतान जो अमल वधंदो। तंहिंजे करे वञी असां जहिड़ा माण्हू वञी चुप करे वेही रहंदा, ॻाल्हायूं सुधरंदो ई कोन था, रहंदो हुननि खे बचड़ी छॾियो। सो हमरा जेको आहे हिकिड़े हमरा जो गॾु हले कोन पियो, पोइ हिकिड़े सां मशवरो कई त जेको आहे यार मूं वारो गॾु त स्पीड वठे ई कोन थो, हले थो आहिस्ते आहिस्ते। त हुन वरी हो बि हुयो चरो दफ़ा साधो, हुन वरी मिर्चनि जी लप खणी चए त मिर्चनि जी जेका आहे चपटी खणी थी चवां त पाणी स्पीड वठंदो, गॾु खे जो हलंदो वञे पियो त ॾिठईं त गॾु स्पीड वठे ई कोन्हे पियो, ॾाढो हुनखे ज़ोर वार भरी खणी जाकी मिर्चनि जी जेका आहे लप चटी खणी ॾेई छॾी, गॾु अची स्पीड। हाणे जो गॾु फुल स्पीड वधी त हाणे गॾु अॻियां बरोज पिया, त हाणे गॾु खे पुॼी न पियो सघे, हिन छा कयो हाणे कीअं कमु कजे, छा कयो थोरी लप पाण खे अॻिते निकितो पियो ऐं बिदतनि कयो उहो कमु। असां हुननि खां पुछंदो आहे क़ुरान में या सुन्नत रसूल में को अहिड़ो मिसाल मौजूदु, न अहिड़ो मिसाल त आहे कोन। उते दलील ॾियण जे बजाए चवंदा त किथे लिखियलु आहे कि असांजी क़िस्मत में लिखियलु आहे, किथे लिखियलु आहे असांजी क़िस्मत में। वरी हिकिड़ो वरी हुननि जो मुला चए पियो तीअं त पहिरियों जेको आहे मुंहिंजो जवाबु एटम बम, तीअं असांजो हबीब जेको आहे मौल आहे ई कोन, उहो फौत शुदा आहे ई कोन, त असां जेको आहे हुनजी 12 रबीउल ते वफ़ात ते छो बहस कयो। हालांकि ज़ालिम अल्लाह जो हबीब ज़ाहिरी तौर ते हयाती खां वफ़ात करे वियो न, पोइ खणी वरी क़ब्र जे अंदरि हयात जो तुंहिंजो अक़ीदो हुजे, असांजो बि अक़ीदो आहे, पर हिन ज़ाहिरी दुनिया खां त बुरको मटाए वियो न अल्लाह जो हबीब। त अहिड़ा दलील कयोसि त छा थी पियो, या असांजे नसीब में लिखियलु आहे, इन्हनि खां पुछ त साहब इहो अमल कयो, कि साहब त ॿिया खोड़ अमल न कया आहिनि, पोइ तव्हांजो था कयो।